इति अवासा ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कराची खां सीटीडी पुलिस जी कार्रवाई थी आहे। पुलिस जे टारगेट किलिंग में मुलविस एक जवाबदार गिरफ्तार कियो वियो आहे। गिरफ्तार जवाबदार जी सुञाणप मोहम्मद बेग उर्फ शिराज तौर थी आहे। सीटीडी पुलिस जो इहो चवणु आहे गिरफ्तार जवाबदार जे कब्ज़े मां 30 बोर वारो पिस्टल, एक हैंड ग्रेनेड ऐं ॿियो बारूदी मवाद बि हथ कयो वियो आहे। जॾहिं त गिरफ्तार जवाबदार मोहम्मद बेग क़त्ल जी वारदातुनि समेत संगीन नौईअ जे केसनि में मुख़्तलिफ़ थाणनि ते घुरबल हुयो। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया कराची मां सीटीडी पुलिस जी कार्रवाई, जंहिंमें पुलिस जे टारगेट किलिंग में मुलविस हिक जवाबदार खे गिरफ्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवासा शेयर करे रहिया आहियूं। कराची खां सीटीडी पुलिस जी कार्रवाई थी आहे। पुलिस जे टारगेट किलिंग में मुलविस एक जवाबदार खे गिरफ्तार कियो वियो आहे। गिरफ्तार जवाबदार जी सुञाणप मोहम्मद बेग उर्फ शिराज तौर थी आहे। गिरफ्तार जवाबदार जे कब्ज़े मां 30 बोर वारो पिस्टल, एक हैंड ग्रेनेड ऐं ॿियो बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। गिरफ्तार जवाबदार मोहम्मद बेग क़त्ल जी वारदातुनि समेत संगीन नौयत जे केसनि में मुख़्तलिफ़ थाणनि खे घुरबल हो।